नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा भरिसां ॻोठ तिली भेण जे रवासिन पोरियत बहार अली हाकिम अली सरवरी जो संदुसि अमड़ जिली खान जे प्रेस क्लब बोज़दार वॾा पहुची टीना बिरादरी जे बासर पुलिस एहलकार लियाकत सीनो ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते बहादुर अली संदुसि अमड़ मीडिया आॾो दाहींदे चयो त बोज़दार वॾा खां असांजे पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआसीं त मीरवा केनाल वटां टीना बिरादरी जे मुज़ाकरा बासर माण्हू असांजी मोटरसाइकिल बीहारे मूं मथां ऐं मुंहिंजे भाउ हाकिम सरवर मथां लतन मुकन ऐं हथियारनि जा बट हणी असांखे रतो रत करे छॾियो। जंहिं बाद असां बोज़दार वॾा थाणे ते पहुची NC दाख़िल कराए मेडिकल सर्टिफिकेट वरितो, पर असांजा मुखालिफ़ बाअसर हुजण करे बोज़दार वॾा पुलिस हिननि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे। ग़रीब आहियूं, असांजो को बि ॿुधण वारो न आहे। हिननि वधीक वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो करे मामले जो नोटिस वठण जो अपील कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।